ब्रियासिटी में निगरान सूबाई वज़ीर कानून मोहम्मद उमर सुमरे ऐं अमीर अली सुमरे जी निजी दौरो निगरान कानून वारे सूबाई वज़ीर अॻूणे तालका नाज़िम ब्रिया सैयद अमीर अली शाह जी रिहाइशगाह ते पहुची मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। निगरान कानून वारे वज़ीर मोहम्मद उमर सुमरो सैयद अमीर अली शाह सां गॾु ब्रियासिटी जे रूरल हेल्थ सेंटर जो दौरो कयो ऐं कैंटीन्स NICVD हॉस्पिटल वारी जॻह जो मुआइनो कयो। इन मौक़े ते निगरान सूबाई वज़ीर सैयद अमीर अली शाह ब्रियासिटी ऐं आसपास जे अवाम लाइ सिहत जी सहूलियतुनि ऐं बहितरीअ जी कोशिश जी साराह कई ऐं हर तरह जे सहकार जी यकीन दहानी कराई। इन मौक़े ते सैयद अमीर अली शाह चयो त तमामु जल्द कंटेनर NICVD हॉस्पिटल में डॉक्टर ऐं अमलो पंहिंजे कम शुरू कंदा ऐं ज़िले नौशेरा फेरोज़ समेत ब्रियासिटीअ जे इलाइक़नि जा बेपहुच मिस्किन माण्हू सिहत जूं सहूलियतूं हासिल करे सघंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।